मुल्की अवाम समेत दुनिया जूं नज़रूं गडियल जांच टीम जे हतमी रिपोर्ट बाद सुप्रीम कोर्ट जे फैसले ते खुतल आहिनि। सुप्रीम कोर्ट जे पाणां फैसले ते अमल दरामद लाइ जस्टिस एजाज़ अफ़ज़ल ख़ान, शेख अज़मत सईद ऐं जस्टिस एजाज़ अल हसन ते मुश्तमिल टे रुकनी ख़ुसूसी बेंच शमय ते JIT लाइ FIA जे एडिशनल डायरेक्टर जनरल वाजिद ज़िया खे सरबराह मुक़ररु कयो। कमेटी जे ॿियनि मेंबरनि में MIA जे ब्रिगेडियर कामरान खुर्शीद, ISI जे ब्रिगेडियर नौमान सईद, नेब जे 20हें ग्रेड ऑफिसर इरफान नईम मंगी, ACCPA जे बिलाल रसूल ऐं स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे आमिर अज़ीज़ खे बि JIT में शामिल कयो वियो। JIT जो पहिरियों इजलास 9 मई ते फेडरल जुडिशियल अकेडमी इस्लामाबाद में थियो। 12 मई ते जांच ख़र्चनि लाइ JIT खे फंड जारी कयो वियो। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो सोट तारिक शफ़ी 5 मई ऐं 2 जुलाई ते फेडरल जुडिशियल अकेडमी में पेश थियो। 19 मई ते JIT क़तरी शहज़ादे हमाद बिन जासिम खे नोटिस जारी कया पर हू पेश न थियो। 22 मई ते सुप्रीम कोर्ट जी टे रुकनी बेंच वाज़िह कयो हो त जांच टीम खे पंहिंजो कमु मुकमल करण लाइ 60 ॾींहं खां वधीक मोहलत ॾिनी वञे। 29 मई ते वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे पुट हुसैन नवाज़ पारां सिक्योरिटी एंड स्टॉक एक्सचेंज कमीशन जे बिलाल रसूल ऐं स्टेट बैंक जे आमिर अज़ीज़ ते उथारियल इतराज़ सुप्रीम कोर्ट रद्द करे छॾिया। हुसैन नवाज़ ॿिन्ही ॼणनि ते सियासी वाबस्तगियुनि ऐं शरीफ़ ख़ानदान ख़िलाफ़ पुराणे केसनि में जांच में शमूलियत जे बुनियाद ते ख़दशा ज़ाहिर कया हुआ। वज़ीर आज़म जे वॾे पुट हुसैन नवाज़ खे 6 भेरा घुरायो वियो, जंहिं ते संदसि नंढे पुट हसन नवाज़ खे पेशीअ लाइ 3 भेरा घुरायो वियो। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ लाॻापियल दस्तावेज़नि समेत 25 जून ते JIT अॻियां पेश थियो। JIT में रहमान मलिक ऐं शहबाज़ शरीफ़ बि पेश थिया। कैबिनेट सफ़दर 24 जून ऐं नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार 5 जुलाई ते पेश थियो। वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी नानी मरियम नवाज़ बि 5 जुलाई ते JIT टीम आॾो पेश थी बयान रिकॉर्ड करायो। 5 जुलाई ते नेब चेयरमैन कमर ज़मान चौधरी पेश थियो। नेशनल बैंक जे सदर ज़हूर अहमद खां बि हिकु भेरो पुछा कई वई। गडियल जांच टीम वज़ीर आज़म जे 8 भातियुनि खां पुछा कई। क़तरी शहज़ादी JIT में पेश थियण खां इनकार करे छॾियो हो। JIT में शरीफ़ ख़ानदान जे मेंबरनि, इदारनि जे सरबराहनि, शाहिदनि जा बयान ऐं अहम दस्तावेज़ शामिल आहिनि। ज़रियनि मूजिबि JIT पारां क़तरी शहज़ादे हमाद बिन जासिम सां ख़तनि ज़रिए थींदड़ राब्ते समेत समूरा बयान ऐं सबूत दस्तावेज़ी शिकिल में ॾेई छॾिया आहिनि, जॾहिं त ऑडिट इदारनि जी रिपोर्ट ऐं दुबईअ मां मिलंदड़ दस्तावेज़ बि रिपोर्ट में शामिल कया विया आहिनि। JIT पंहिंजे 15 ॾींहंनि वारी पहिरीं रिपोर्ट 22 मई, ॿी 7 जून ऐं टीं रिपोर्ट 22 जून ते पेश कई। पहिरीं पेश कयल रिपोर्ट में इलेक्शन कमीशन, नेब, FBR, स्टेट बैंक ऐं ACCPA खां मिलियल रिकॉर्ड ऐं हदीबिया पेपर्स मिल जा तफ़सील शामिल हुआ। JIT 15 ॾींहंनि जी ॿी रिपोर्ट 7 जून ते सुप्रीम कोर्ट में पेश कई, जंहिंमें हुसैन नवाज़, हसन नवाज़, तारिक शफ़ी, नेशनल बैंक जे सदर सईद अहमद ऐं नवाज़ शरीफ़ जे साथी जावेद कियानी जा बयान शामिल हुआ। रिपोर्ट में वज़ीर आज़म जे पुट जी तस्वीर लीक थियण वारे मामले ते JIT जो मौक़िफ़ शामिल हो। JIT टीं रिपोर्ट 22 जून ते पेश कई, जंहिंमें वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं पंजाब जे वॾे वज़ीर शहबाज़ शरीफ़ जा बयान शामिल हुआ। सुप्रीम कोर्ट JIT खे 10 जुलाई ताईं हतमी रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो।